पाकिस्तान चीन तरफा सीपेक के वधीक वसी करण ते इत्तफाक। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकर जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाकात। सीपेक समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ाई मामलनि ते ॻाल्हियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकर जो चवणु आहे त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती में रंडक नथी विझी सघे। वन बैलेट वन रोड मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जो वाहिद ज़रियो आहे। पाकिस्तान खे चीन सां दोस्ती ते फ़ख्रु आहे। पाकिस्तान चीन सां दोस्ती खां 1 इंच बि पोइ ते न हटंदो। चीनी सदर जो चवणु आहे त सीपेक पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत दोस्ती जी निशानदेही करे थो। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे ॾेह वापसी ते संदसि गिरफ़्तारी खां रोके छॾियो। अल अज़ीज़िया ऐं इवन फील्ड रेफरेंस में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। एहतसाब अदालत तरफ़ां तोशाखाना केस में बि संदसि गिरफ़्तारी वारंट मुअतल। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां 24 अक्टूबर ते अदालत में पेशी यकीनी बणाइण जी हिदायत। जज रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ 24 अक्टूबर ते अदालत में पेश न थियो त गिरफ़्तारी वारंट बहाल थी वेंदा। आलमी दबाव बावजूद गज़ा ते इसराइली फ़ौज जी बमबारी बंदि न थी सघी। गज़ा में पनाहगीरनि जी क़ीमती बमबारी में वधीक 433 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फ़ौज जी बमबारी जे नतीजे में गज़ा जूं इमारतूं इस्पतालूं मिटी जे ढेरनि में तब्दील। हर पासे लाश ई लाश। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच कारूंजर जबल ते हर क़िस्म जी कटाई ऐं खोटाई ते मुकमल तौर पाबंदी हणी छॾी। समूरियूं लीज़ूं रद्द। वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल करण जो हुकुम। तारीख़ी माॻ ते वणकारी बि यकीनी बणाइण जी हिदायत। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कारूंजर जबल जी तारीख़ी मज़हबी ऐं सक़ाफ़ती माॻ खे नीलाम करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। तारीख़ी माॻ जी कटाई खोटाई करण बदिरां तहफ़ुज़ करे आलमी विरसो करार ॾिनो वञे। जबल खे नुक़सान पहुतो त सेक्रेटरी मादनियात ते लाॻापियल धुरियूं ज़िम्मेवार हूंदा। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दीअ सां क़तल थियल नींगरी फातिमा भरड़ो क़तल केस में जवाबदार असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले। अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण खां पोइ समूरनि जवाबदारनि खे ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम। एसएसपी शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ऐं डीएसपी खानपुर में इख़्तिलाफ़। डीएसपी एसएसपी खे ज़हनी मरीज़ ऐं टिकटॉकर करार ॾेई छॾियो। मेहदी रज़ा जो चवणु आहे त एसएसपी शिकारपुर ॾोहारियुनि जे साथी अहलकारनि खे वधीक अहमियत ॾेई रहियो आहे। सामारी में ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर ख़ासि रोड ते धरणो ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि संदनि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। शिकायतुनि बावजूद पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में बांग्लादेश भारत खे 257 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो। तनज़ीद हसन, लिटन दास जूं शानदार 52, महमूदुल्लाह जूं 46, मुशफ़िक़ रहीम जूं 38 रन्सूं।